रमज़ान में आउं भली कार चवां थी। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां, जेको रहमान आहे, जेको रहीम आहे, जेको रब गफ़ूर आहे, जेको रब सतार आहे ऐं अनेक सिफ़तूं आहिनि जंहिं रब जूं। आउं गंदो गुनाहनि में, तूं गनी रब गफ़ार, तुंहिंजे करम करीं त लहनि गमो गुबार, बख़्शी बख़्शणहार ख़ताऊं हिन ख़ताकार जूं। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ैर आफ़ियत सां हूंदव ऐं माह रमज़ान जा ही जेके भलारा रोज़ा आहिनि, कसरत सां इबादतूं अव्हां जूं हलंदियूं हूंदियूं। दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द अव्हां जी ज़ुबान ते जारी हूंदो, क़ल्बी विर्द जारी हूंदो ऐं निमाज़ूं, रोज़ा, ज़कातूं, सदका, ख़ैरात, सॼो जेको मामूलात, हर मामिलो जेको असांजे अॻियां अचे पियो ऐं असांजो डिफरेंट स्केजुअल असां ख़ूबसूरती सां जंहिं तरीक़े सां निभाइण जी कोशिशि करियूं पिया, यकीनन अव्हां जी दिलि जे बि तमामु घणो क़रीब हूंदो। नाज़रीन, अज़मत रमज़ान तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन अव्हां ताईं महरान टेलीविज़न जे तरफ़ खां पहुचाई वञे पई। अॼु जी ट्रांसमिशन में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते गुफ़्तगू हलंदी ऐं उन खां अलावा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र, नातिया कलाम हिन महफ़िल में अव्हां ताईं पहुचाया वेंदा, ख़ूबसूरत आवाज़ अव्हां ताईं पहुचाया वेंदा। लैलतुल क़द्र जी राति ते कल्ह जो जेको प्रोग्राम हुयो, ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम गुज़रियो ऐं अॼु 27हों रोज़ो घर में नंढा नंढा जेके ॿार मौजूदु हूंदा आहिनि। रमज़ान त यकीनन ॿारनि जो बि आहे, ॿार अञा वधीक एक्साइटेड हूंदा आहिनि। 27 जो रोज़ो, 21 रोज़ो, 29 रोज़ो, 28 रोज़ो, ही आख़िरियां जेके रोज़ा थींदा आहिनि, ॿार बि तमामु एहतमाम उन में कंदा आहिनि। ॿारनि जो बि रोज़ो हूंदो आहे, रोज़ा कुशाई हूंदी आहे। असांजे दस्तरख़्वान जी जेका सूंहं हूंदी आहे उहा अञा ॿीणी थी वेंदी आहे। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन में अॼु क़ुरान मजीद ते ज़िक्र कयो वेंदो, बयानु अव्हां ताईं अल्लामा ताहिरुल ताहिरी जी ज़ुबानी पहुचाइण जी भरपूर मुंहिंजी कोशिशि हूंदी। नियत इंसान जी, ऐं यकीनन नियत अगरि तव्हांजी सही आहे, कमु जॾहिं उहो कयो वेंदो आहे त उनजो रिज़ल्ट ॾाढो सुठो मिलंदो आहे, छो त नियतुनि जो जेको दारो मदार आहे, अल्लाह तबारक व तआला नियतूं ॾिसंदो आहे ऐं अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। ऐं अव्हां जेको अमल करे रहिया आहियो, अव्हांजी नियत ठीकु आहे त यकीनन इन ॻाल्हि ते मूंखे यकीन आहे त उनजो रिज़ल्ट सुठो मिलंदो आहे। उन खां अलावा सलवात तस्बीह जो तरीक़ेकार छा हूंदो आहे, छा तरीक़ो हुअणु खपे, इन बाबति हिन ट्रांसमिशन में गुफ़्तगू कई वेंदी। अज़मत रमज़ान नाज़रीन अव्हां ताईं पहुचाई वञे पई ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे ताबुन सां। नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो, BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो। 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो ऐं 25 सालनि खां पंहिंजे सार्फ़िन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे नेल्सन पैंट। नेल्सन पैंट फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि आहे जेका तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची करे पंहिंजे घर खे तव्हां ख़ूबसूरत बणाए सघो था। अज़ीन टैंग जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि, 4 खां 5 ऐं बहितरीनु फ्लेवर्स आहिनि जिन में विटामिन C आहे, विटामिन D आहे ऐं ज़िंक सां भरपूर आहिनि। उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वर्ल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी जे लाइ। ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर ताउन मौजूदु आहे। ऐं हिन ट्रांसमिशन में जेको असांजो रंधिणो आहे, जेको किचन आहे, हिन खे संभालींदा आहिनि असलम भाउ। असलम भाउ, तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह जी। ऐं हिन तरफ़ असां जा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, तारुफ़ ऐं साण कराईंदी हलां। नाज़रीन, ॿुधाए चुकी आहियां त अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु मौजूदु रहंदा, मुंहिंजे अॻियां तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा असां सां मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अली साहिबु, तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक, महरान टेलीविज़न सां ॾाढो पुराणो संदन साथ आहे, ॾाढो सुठे तरीक़े सां साथ निभाईंदा आहिनि।
पोइ जुमे जो ॾींहुं हुजे या माह रमज़ान जो महीनो हुजे ऐं संदन अकेडमी ॾाढे सुठे तरीक़े सां हली रही हूंदी आहे ऐं अकेडमी में संदन जेके ॿारड़ा पढ़ंदा आहिनि ऐं संदन तरबियत हेठि हूंदा आहिनि उन्हनि खे बि अज़मत रमज़ान में अचण जो भरपूर असां मौक़ो ॾींदा आहियूं। तव्हांखे मां वलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि तमामु सुठा नात ख़्वान फ़ारूक फरज़ान सहरवर्दी साहब। फ़ारूक साहब खे मां वलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो तव्हां? माशाल्लाह जी। ऐं अलम साहब, स्टार्टिंग तव्हां खां वठणु चाहींदमि, शुरूआति तव्हां खां वठणु चाहींदासीं। क़ुरान करीम, क़ुरान मजीद बाबति तव्हांजो बयानु ॿुधणु चाहियूं पिया। बिस्मिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो वो आख़िरी इल्हामी किताब आहे जेको अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे प्यारे हबीब सोणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़िल फरमायो ऐं हिन जो नुज़ूल जेको लोहे महफ़ूज़ खां आसमानी दुनिया ते उहो माह सियाम यानी रमज़ानुल मुबारक में थियो आहे ऐं उन रमज़ानुल मुबारक जे आख़िरी ॾहे जे ताक़ रातुनि में थियो आहे। उन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि जेतिरी ज़रूरत हूंदी हुई, ज़रूरत मुताबिक़ अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजूं आयतूं नाज़िल फ़रमाईंदो हो, सूरतूं नाज़िल फ़रमाईंदो रहियो। जिथे जिथे हिदायत जी ज़रूरत पेश ईंदी रही, अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पंहिंजे उन इर्शादात सां रहनुमाई फ़रमाईंदो रहियो ऐं उहो ई इर्शादात जो मजमूओ यानी क़ुरान मजीद हाणे क़यामत ताईं आख़िरी इल्हामी किताब इहा हिकिड़ी ई आहे ऐं इहे इन ते ईमान आणणु हर मुस्लमान जे लाइ लाज़मी जुज़ आहे, ईमान जो हिसो आहे। ऐं इन मुतालिक़ अल्लाह सुब्हानहु व तआला पाण इरशाद फ़रमायो क़ुरान मजीद जी इब्तिदा में, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, ही उहा किताब आहे, दुनिया जूं ॿियूं जेके बि किताबूं आहिनि उन में तव्हांखे को न को एरर नज़र ईंदो, का न का ग़लती नज़र ईंदी, कुझु न कुझु तव्हांखे उते तव्हांखे कमी महसूसु थींदी, लेकिन ही उहा अज़ीम शान किताब आहे ला रैब फ़ीह। इन में कंहिं बि क़िस्म जी यानी शक त परे जी ॻाल्हि आहे, शक जो शुबे जी गुंजाइश बि कोन्हे। ऐं हिदायत जी किताब दुनिया में हींअर पहिरें नंबर ते उहा हिदायत जी किताब क़ुरान मजीद आहे ऐं क़ुरान मजीद उहा वाहिद किताब आहे जंहिं मां हिदायत मुस्लमान त वठनि ई वठनि था, इन मां हिदायत ग़ैर मुस्लिम जेके नॉन मुस्लिम्स आहिनि उहे बि इन खां इस्तेफ़ादो कनि पिया, जेके साइंटिस्ट आहिनि उहे बि इन मां इस्तेफ़ादो कनि पिया, जेके इमरानियात जा माहिर आहिनि उहे इन मां फ़ाइदो हासिलु कनि पिया, जेके साइंस जा स्टूडेंट आहिनि उहे इन मां इस्तेफ़ादो कनि पिया, मेडिकल साइंसिस जा जेके उलूम उन जा जेके माहिर आहिनि उहे इन मां इस्तेफ़ादो कनि पिया। इन करे जो क़ुरान मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला सभई उलूम रखी छॾिया आहिनि। अल्लाह ताला इरशाद फ़रमायो ला रतबिन वला याबिसिन इल्ला फ़ी किताबिन मुबीन, का बि ख़ुश्क ऐं तर अहिड़ी शइ कोन्हे जेका असां क़ुरान मजीद में बयानु न फ़रमाई हुजे। बेशक उहा हर शइ खे अल्लाह ताला क़ुरान मजीद में बयानु फ़रमाए छॾियो आहे। हाणे उनजी तफ़सील ऐं उनखे उन मां कढणु जीअं समुंड मां मोती हर माण्हू नथो कढी सघे, अहिड़े ई नमूने क़ुरान मजीद मां उनजी असुलु जेका शइ आहे उहो बि हर को नथो कढी सघे। उनजे लाइ ईमान जी हिदायत ज़रूरी आहे। अर्ज़ु पिया कयमि त अल्लाह ताला तमामु उलूम जो सरचश्मो क़ुरान मजीद खे बणाए छॾियो आहे। अगरि असां साइंस जी तरफ़ नज़र कयूं, फिज़िक्स हुजे, केमिस्ट्री हुजे, मैथमेटिक्स हुजे, बायोलॉजी हुजे, ज़ूलॉजी हुजे, फिज़ियोलॉजी, एम्ब्रियोलॉजी, गायनोलॉजी, जेतिरी बि लॉजीज़ आहिनि उन्हनि जो असुलु ऐं बुनियादु अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में बयानु फ़रमायो। बल्कि एतिरे क़दुरु मां तव्हांखे अर्ज़ु कयां, अल्लाह सुब्हानहु व तआला जेका पहिरीं वही नाज़िल फ़रमाई, इक़रा बिस्मि रब्बिक, जेका पहिरीं वही उन में अल्लाह सुब्हानहु व तआला साइंस खे बयानु फ़रमायो आहे। उन में हिकिड़े गायनोलॉजी जो सां वाबस्ता हिकिड़ो जेको प्रोसेस आहे अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे बयानु फ़रमायो। इक़रा बिस्मि रब्बिक लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़, अल्लाह ताला इंसान जी तख़लीक़ खे बयानु फ़रमायो आहे। इंसान कहिड़े नमूने ठहियो, इन जी पहिरियों जेको इन जो स्टेज आहे उहो कीअं आहे, ख़लक़ल इंसान मिन अलक़। हाणे अलक़ मां बिल्कुलु आसान करे अर्ज़ु कयां, अलक़ छा खे चइबो आहे? अलक़ चइबो आहे मुअल्लक़
इन मां लफ़्ज़ निकितो हिकिड़ो मुअल्लक़, मुअल्लक़। यानी कि लड़कियल शइ। सही सही। जेॾी महिल मादर रहम में हिकिड़ो ख़ासि नुत्फ़ो जेॾी महिल ईंदो आहे त उन जी पहिरीं जेका शकिल हूंदी आहे, पहिरियों जेको स्टेज हूंदो आहे, उहो कंहिं ॼारे वांगुरु हूंदो आहे। जीअं ॼारो लड़कियल हूंदो आहे, ईअं ॼारे वांगुरु उन जो शेप थींदो आहे। अलाह सुब्हानो व तआला उन दौर में, अॼु खां 1400 साल पहिरीं, जॾहिं टेक्नोलॉजी जो तसवुर ई किथे कोन हुयो, अल्ट्रासाउंड जो तसवुर ई कोन हुयो, ऐं MIR जो को तसवुर ई कोन हुयो, अलाह सुब्हानो व तआला उन टाइम में उन ॻुझ ऐं राज़ खे बयानु फ़रमायो, जंहिंखे अॼु मेडिकल साइंस जेको आहे प्रूव करे पई, उनखे तस्लीम करे पई, उनखे जेको आहे सिलेबस जो हिसो बणाए पई। त अलाह सुब्हानो व तआला इहा दलील आहे त क़ुरान मजीद वाक़ई इल्हामी किताब आहे ऐं अल्लाह ताला जी आख़िरी ऐं ऑथेंटिक किताब क़ुरान मजीद आहे। आख़िरी ऐं ऑथेंटिक किताब क़ुरान पाक। सुभान अल्लाह माशाअल्लाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत तव्हांजो बयानु। इनखे वधीक लमसां पाण कंटिन्यू कंदासीं ऐं अव्हांजी इजाज़त सां वधां थी ऐं ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साही जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। टेंग वणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। उनखां अलावा साथ मौजूदु आहे फॉर्मी जो। फॉर्मी खां अलावा नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। उनखां अलावा अज़मत रमज़ान सां भरपूर साथ निभायो आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। नंढो ब्रेक आहे, वरी जल्दी सां असां कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। खे अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। मौला अली करमुल्लाह वजह जिन जो कॉल मुबारक आहे त जॾहिं तव्हांखे ख़ुशियूं मिलणु लॻनि त तव्हां 3 ॻाल्हियुनि खे कॾहिं बि न विसारिजो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे, उनजी मख़लूक़ खे ऐं पंहिंजी औकात खे। ऐं असां पंहिंजे मुआशिरे में ॾिसंदा आहियूं उहे इंसान कॾहिं कॾहिं इतफ़ाक़नि को अहिड़ो इंसानु साम्हूं अची वेंदो आहे जंहिंजा हालात असांखे मटियल नज़र ईंदा आहिनि। पहिरीं जे हालातनि खां उहो इंसानु तमामु ख़ुशि नज़र ईंदो आहे। पोइ उनजो जेको रवैयो आहे उहो ॾाढो असांखे तब्दील नज़र ईंदो आहे, ॾाढो ऑकवर्ड लॻंदो आहे, अजीब लॻंदो आहे असांखे। ऐं केतिरी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त जॾहिं अल्लाह तबारक व तआला खे तव्हां उन हालत में पसंदि आहियो ऐं उन हालत खे ॾिसंदे रब पाक तव्हांजा हालात मटाए थो त पोइ अलाह जे बंदनि सां तव्हांखे पंहिंजो सलूक तब्दील न करिणो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वधीक गुफ़्तगू जे सिलसिले खे असां जारी रखंदे अॻियां वधूं था। ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जो भरपूर ताउन मौजूदु आहे। BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो ऐं नेल्सन पेंट जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो साथ मौजूदु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो ताउन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। असां अॻियां वधूं था। असांजे प्रोग्राम में नाच खां मौजूदु आहिनि फ़ारूक फ़िरज़ान सोहरवर्दी साहब। अव्हां खां असां हमद ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह, तव्हां कयो। काबे की रौनक काबे का मंज़र, काबे की रौनक काबे का मंज़र। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। देखूं तो देखे जाऊं बराबर।
اللہ اکبر اللہ اکبر حمد خدا سے تر ہے زبانیں حمد خدا سے تر ہے زبانیں کانوں میں رس گھولتی ہے اذانیں بس ایک صدا آ رہی ہے برابر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر یاد آ گئی جب اپنی خطائیں اشکوں میں ڈھلنے لگی التجائیں رویا غلاف کعبہ پکڑ کر رویا رویا غلاف کعبہ پکڑ کر اللہ اکبر اللہ اکبر مولا سبھی اور کیا چاہتا ہے بس مغفرت کی عطا چاہتا ہے بخشش کے طالب پہ اپنا کرم کر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر سبحان اللہ جی سبحان اللہ ماشاء اللہ علامہ طاہر الطاہری صاحب موجود ہیں علامہ صاحب نیت जे हवाले सां मूं चयो पिए त अॼु नियत जे हवाले सां डिस्कस कयो ऐं ख़ूबसूरत तव्हांजी डिस्कशन असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचे खां पहिरीं मां थोरी पंहिंजी ॻाल्हि ऐड कंदो हलां पहिरीं जेको जी जी क़ुरान मजीद जे हवाले सां बिल्कुलु क़ुरान मजीद उहा अलाह ताला जी अज़ीम शान किताब आहे दुनिया जूं ॿियूं किताबूं अगरि असां पढ़ूं था त ज़रूरी कोन्हे उन में कनेक्टिविटी हुजे ज़रूरी कोन्हे लेकिन क़ुरान मजीद जो इहो एजाज़ आहे इन जी फ़साहत ऐं बलागत सां भरपूर हिकिड़ो लफ़्ज़ यानी हिकिड़ी आयत ॿी पहिरीं आयत सां उनजो लिंक आहे उनजी कनेक्टिविटी आहे उनजो रब्त आहे उनजो नज़्म आहे वरी ईअं पूरे क़ुरान मजीद जी सूरतुनि जो हिक ॿिए सां हिकिड़ो ख़ासि ताल्लुक़ु आहे यानी कि ताल्लुक़ु कटियल कोन्हे किथे मानवी एतबार सां किथे लफ़्ज़ी एतबार सां किथे फ़साहत ऐं बलागत जे एतबार सां यानी हर एतबार सां इहे अल्फाज़ इहे आयतूं इहे सूरतूं इहे पाण में मरबूत आहिनि मां कल्ह ई बल्कि अॼु ई तिलावत जे लाइ क़ुरान मजीद हिकिड़ो कयुमि जॾहिं मां पंहिंजे रूटीन सां तिलावत कंदो हलां पियो हिकिड़ो वर्क जॾहिं चेंज कयुमि मूंखे उहो कनेक्टिविटी थोरी नज़र न आई उहे अल्फाज़ जेके हुजणु खपनि हा उहे नज़र न आया यानी क्लिक थियो मूं वरी पोएं सफ़े खे ॾिठो वरी अॻिए खे ॾिठो क़ुरान मजीद बिल्कुलु सही आहे हिन में छो ईअं महसूसु थियो जॾहिं मूं मथे उन ते गौर कयुमि जेके सफ़ा नंबर हूंदा आहिनि सफ़े नंबर ते गौर कयुमि त उहो हिकिड़ो सफ़ो मिस हुयो उन में हुयो कोन उहो प्रिंटिंग जी ग़लती हुई यानी हिकिड़ो आम माण्हू जॾहिं क़ुरान मजीद खे आम माण्हू बि पढ़ंदो न जंहिंखे फ़साहत बलागत ते दस्तरस कोन्हे उहो बि सम्झी वेंदो त हिते का न का शइ खुटल आहे अनकम्पलीट आहे ऐं क़ुरान मजीद जो इहो एजाज़ आहे मुस्लमान जा असां अगरि हींअर ॾिसूं पूरी दुनिया में हर जॻह मुखालिफ़ीन मौजूदु आहिनि
ऐं इस्लाम जा मुखालिफ़ीन मौजूदु आहिनि, क़ुर मजीद जा मुखालिफ़ीन, क़ुर मजीद जी बेहुरमती बेअदबी करण वारा मौजूदु आहिनि। लेकिन मुंहिंजो इहो सभिनी खे इहो चवंदो आहियां त अल्लाह ताला क़ुर मजीद में ऐलान फरमायो व इन कुंतुम फी रैबिन, अगरि तव्हांखे इहो शक आहे त हे क़ुर मजीद अल्लाह ताला जो कलाम कोन्हे, अगरि तव्हांखे शक आहे मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना, जेको असां पंहिंजे ख़ासि बाने ते नाज़िल कयो, फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही, इन जहिड़ी हिकिड़ी तव्हां सूरत ठाहे अचो। सूरत कीअं ठाहे अचो? जीअं अच्छा की इहो बि न त सूरह बकरा ठाहे अचो, नंढी में नंढी सूरत सूरह कौसर आहे, 3 उन जूं आयतूं आहिनि, 2 कंप्लीट लाइनूं बि कोन्हनि, 1.25 लाइन जी सूरत आहे। तव्हां एतिरी सूरत तव्हां ठाहे अचो अगरि तव्हां सम्झो था। लेकिन कीअं ठाहे ईंदो? जेका फ़साहत ऐं बलागत, जेका कनेक्टिविटी, जेको मानी जी गहराई, अल्फाज़ जो इस्तेमालु, अल्फाज़ जो इंतिखाब, इहे सभिनी शयुनि सां भरपूर तव्हां 2 सीटूं बि नथा ठाहे सघो। उहो चैलेंज 1400 साल खां वठी अॼु ताईं मौजूदु आहे ऐं को बि दुनिया जो माण्हू जेके मुखालिफ़ीन आहिनि, यहूद थी विया, नसारा थी विया, उन्हनि वटि हर टेक्नोलॉजी मौजूदु आहे। अॼु तव्हां पंहिंजे स्मार्टफोन ते वञी तव्हां हिकिड़ो मसइलो लिखो, तव्हां टॉपिक्स खे सिलेक्ट कयो, तव्हांखे पॉइंट वाइज़ तव्हांखे सॼो तव्हांखे कंपाइल करे, हा AI जो हाणे त दौर आहे, हर शइ तव्हांखे प्रॉपर मिली थी वञे। बिल्कुलु मजीद जे मिसल हिकिड़ी सूरत यानी 3 आयतूं। जी अल्लामा साहब बिल्कुलु तव्हां ठीकु फरमाए रहिया आहियो। यकीनन क़ुर पाक मुकमल किताब आहे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां, ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं। अच्छा अल्लामा साहब, मां इहो बि पढ़ियो आहे त ॿियुनि क़ौमुनि में जेके बि नबी आहिनि उन्हनि बि इहा विश कई आहे त असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मत मां हुजूं। केतिरी न ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। नाज़रीन, असां डिस्कशन जे हिन सिलसिले खे अॻियां वधायूं था। वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान ब्रुक बॉन्ड सुप्रीम ट्रस्ट जे तावन सां ताईं पहुचे पियो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उन खां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। में सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन ब्रुक बॉन्ड सुप्रीम ट्रस्ट जे तावन सां अवां ताईं पहुची रही आहे। ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। भरपूर साथ मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो। उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइल्ड वेंचर जे साथ सां इहा ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई। नाज़रीन, वाइटल जो साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं उन खां अलावा फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी, सिंध जी नंबर 1 चाहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब, तव्हां बयानु फरमाए रहिया हुया ऐं विच में ब्रेक जो टाइम हुयो, तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो। वर्स पे कयमि त उहो चैलेंज अञा ताईं जेको 1400 साल पहिरीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, उहो अॼु ताईं उहे क़ाइमु दाइम आहे। उहो चैलेंज अॼु ताईं बरक़रार आहे। को बि उन चैलेंज खे क़बूल न करे सघियो आहे, कंहिं बि एक्सेप्ट न कयो आहे। कंहिं बि उन जे भेट में, उन जे मुक़ाबले में क़ुर मजीद जी हिकिड़ी सूरत त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी आयत बि न ठाही आहे। अच्छा, क़ुर मजीद जो एजाज़ इहो बि आहे जो ॿियूं जेके बि किताबूं दुनिया में मौजूदु आहिनि, आला खां आला उन्हनि जी प्रिंटिंग, आला मां आला उन्हनि जो कागज़, यानी कि तमामु जिल्द बंदी ख़ूबसूरत, मथां टाइटल तमामु बहितरीनु, सुठियूं सुठियूं किताबूं मार्केट में अवेलेबल मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते, मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मौजूदु आहिनि। पर असां ॾिसूं था त केतिरो बि आला क्वालिटी जी किताब हुजे, उन में जेको लिखियलु आहे, जेको मवादु आहे, उहो बि तमामु आला क्वालिटी जो आहे। पर उन किताब खे जॾहिं तव्हां स्टडी कंदो, हिकिड़ो भेरो, 2 भेरा, 3 भेरा, 4 भेरा, 5 भेरा, जीअं तव्हांजो अंग वधंदो वेंदो मुताले जो, स्टडी जो,
तव्हांजी दिलचस्पी जेका थोरी लो थींदी वेंदी, घटि थींदी वेंदी। क़ुरान मजीद दुनिया जी उहा वाहिद ऐं अज़ीम किताब आहे। असां रोज़ 5 भेरा नमाज़ में इहो क़ुरान मजीद पढ़ूं था, साॻी साॻी आयत रिपीट कयूं था, साॻी साॻी सूरत रिपीट कयूं था। जीअं ॾिसो सूरह फातिहा आहे, ऐं अक्सर मां इन ते गौर बि कयो ऐं अक्सर दोस्तनि खे ॿुधाईंदो बि आहियां। ॾिसो सूरह फातिहा असां 5 ई नमाज़ुनि में पढ़ूं था, ऐं हिकिड़े वक़्त जी नमाज़ कंहिंमें 4 रकातूं आहिनि, कंहिंमें 12 रकातूं आहिनि, कंहिंमें 8 रकातूं आहिनि, इशा में 17, सभिनी में सूरह फातिहा सभु पढ़ूं पिया। पर अच्छा, असांजा जेके नंढड़ा ॿार उहे बि असां सां गॾु मस्जिद में नमाज़ पढ़नि पिया। वॾो त परे जी ॻाल्हि आहे, कंहिं नंढे ॿार बि अॼु ताईं इहो सुवाल न कयो, बाबा ही साईं जेको मौलवी साहिबु आहे या मुसले ते बीठल जंहिंजे पोयां नमाज़ पढ़ूं पिया, हर रकात में हिकिड़ी साॻी साॻी सूरत छो थो पढ़े? अॼु ताईं इहो सुवाल कंहिं न कयो आहे। यानी सूरह फातिहा क़ुरान मजीद जी हर सूरत, माना जीअं जीअं तव्हांजो अदद ऐं अंग वधंदो वेंदो, अलाह ताला जूं रहमतूं बरकतूं अञा वधीक तव्हांखे मिलंदी वेंदियूं। ऐं इन जी जेका गहराई आहे ऐं गीराई आहे मीनिंग जे एतबार सां, इहो इंसान जे फ़िक्र खे, अक़ल खे जेके ताला लॻल हूंदा आहिनि न जहालत जा, उन्हनि तालनि खे खोले थो। अलाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, तव्हां क़ुरान मजीद खे छो नथा पढ़ो? यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा तव्हांजी अक़ल खे ताला लॻल आहिनि? हेॾी अज़ीम शान अलाह ताला जी किताब तव्हां वटि मौजूदु आहे जेका गोया के तालनि खे खोले थी। यानी जेको इंसान क़ुरान मजीद खे जेतिरा भेरा पढ़ंदो मीनिंग सां, उन जी गहराई ऐं गीराई सां, उनखे हर भेरे हर दफ़े हिकिड़ो नओं फ़िक्री गोशो मिलंदो, हिकिड़ी नई फ़िक्र उनखे अलाह ताला जी तरफ़ां इनाम में मिलंदी, हिकिड़ी नई उनखे तहक़ीक़, उन जी जुस्तजू में इज़ाफ़ो थींदो। क़ुरान मजीद उहा अज़ीम शान ऐं लाजवाब किताब आहे। रूहानी एतबार सां बि फ़ाइदो रसाए थी, ज़ाहिरी एतबार सां फ़ाइदो रसाए थी, इल्मी ऐं अक़ली ऐं तहक़ीक़ी एतबार सां बि फ़ाइदो रसाए थी। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि अलामा साहब मां ऐड करणु चाहींदसि त दुनिया जूं तमामु किताबूं तव्हां पढ़ो, अव्हां केतिरो बि मुतालियो पंहिंजो मज़बूत बणायो, किथे न किथे अव्हां खुटी पवंदा आहियो, महसूसु थींदो आहे त खोट आहे, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे विसरी वेंदी आहे ॻाल्हि। पर क़ुरान पाक उहो किताबु आहे नाज़रीन जंहिंखे नंढो ॿार बि आसानी सां यादि करे सघे थो। क़ुरान पाक जे मौजज़नि में इन खां वॾो मौजज़ो अलामा साहब ॿियो कहिड़ो हूंदो? बिल्कुलु, ॾिसो न अॼु पूरी दुनिया में हिन माह सियाम में तरावी हलनि पियूं मस्जिद में। सुभान अल्लाह। हाणे उन पूरी दुनिया में हुफ़ाज़ी क़ुरान मौजूदु आहिनि। अगरि ख़ुदा न ख़ास्ता क़ुरान मजीद न बि हुजे त उहो क़ुरान मजीद 6 सालनि जे नंढड़े ॿार जे सीने में अलाह ताला महफ़ूज़ करे छॾियो आहे। क़ुरान मजीद जो इहो एजाज़ आहे। का बि तव्हां हिकिड़ो किताब त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो रिसालो नंढो, उहो बि इंसान वर्ड टू वर्ड जेको आहे यादि न, असां सिर्फ़ु कॉन्सेप्ट क्लियर कंदा आहियूं, पर हा उहो एग्ज़ैक्टली यादि न थींदो आहे। एजाज़ इहो आहे जो लफ़्ज़ ब लफ़्ज़ न, बल्कि किथे बीहणो आहे, किथे साह खणणो आहे, किथे साह कहिड़े नमूने खणणो आहे, किथे सख़्तो करिणो आहे, किथे वक़फ़ो करिणो आहे, उनजो मखारिज किथां अदायगी उनजी थींदी, अच्छा मद शद ज़बरूं ज़ेरूं सभिनी जो ख़्यालु रखंदे उनजी तिलावत कई वञे थी। ऐं सुहिणे नमूने सां असांजे जेके हाफ़िज़ क़ुरान मौजूदु आहिनि उन्हनि जे सीने में इहो समायल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, ॿी ॻाल्हि इहा त असां ॾिसंदा आहियूं असांजे मुआशरे में इहा ॻाल्हि तमामु आम थी चुकी आहे त असां कैटेगरीज़ ठाहे छॾियूं आहिनि। असांजे घर में जेकॾहिं वर्कर्स आहिनि त उन्हनि सां कीअं बिहेव करिणो आहे, को माण्हू आहे जेको आला उहिदे ते मौजूदु आहे उन सां कीअं बिहेव करिणो आहे। असां ॾिसंदा आहियूं त जेको तबियत में सादो आहे उनखे पंहिंजे मर्ज़ी सां ट्रीट कंदा आहियूं। पर इहा ॻाल्हि मां सम्झां थी असांजे अख़लाक़ में, आलम साहब मूंखे इहो फील थींदो आहे त असां वटि अख़लाक़ियात बहितर आहे त अख़लाक़ियात ते तरजीह ॾिनी वञे। जीअं असां स्कूलिंग ॿार खे पंहिंजी बहितर तरीक़े सां चाहींदा आहियूं त हुनजी स्कूलिंग हुजे, त उअं ई हिकिड़ो तव्हांजो मख़सूस टाइम अहिड़ो हुजे जंहिंमें ॿार खे ख़ासि तौर ते तव्हां अख़लाक़ियात सेखारियो। नाज़रीन, वधीक गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां वटि मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अली साहब, उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो। सैयदा पाक के सदक़े में, मौला अली के सदक़े में,
حسن و حسین کے صدقے میں ہم سب کو مدینے بلانا ہے، حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، یا نبی نظر کرم فرمانا، یا نبی نظر کرم فرمانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، آپ کے درگاہوں میں بھکاری، آپ ہیں میرے داتا، سارے رشتے ناتوں سے ہے پیارا اپنا ناتا، آپ تو ہے آتا ہے جن کو، آپ تو ہے آتا ہے جن کو سب کی لاج نبھانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، ایک تمنا ہے بس دل میں اور نہ حسرت کوئی، کچھ نہ مانگوں مالو زر عزت شہرت نہ کوئی، اور دنیا کا محتاج نہ کرنا، دنیا کا محتاج نہ کرنا، اپنا کرم فرمانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، نسبت کا فیضان کے دیکھو، خادم غوث جلی ہوں، کرتا ہے مجھ پہ ناز زمانہ، میں اوصاف علی ہوں، آپ کی آل کے در کا نوکر، آپ کی آل کے در کا نوکر، سائل ہوں میں پرانا، اے حسنین کے نانا، نظر کرم فرمانا۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاء اللہ، خوبصورت خوبصورت کلام، خوبصورت तव्हांजो आवाज़۔ नाज़रीन अज़मत रमज़ान में वक़्तु ब्रेक जो थी वियो आहे। ब्रूक पॉइंट सुप्रीम डस्ट जे सहकार सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं नाज़रीन पहुचाई वञे पई, ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, टैंक जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं क्विज़ जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। क्विज़ खां अलावा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो, नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। उन खां अलावा सहकार मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि, अवा काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में ऐं भलीकार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंमें ख़ूबसूरत गुफ़्तगू जारी आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि, क़ुरान अहादीस जी रोशनी में तमामु ख़ूबसूरत पाण गुफ़्तगू करे रहिया आहिनि। नियत जे हवाले सां अॼु अव्हांजो डिस्कस मां चाहियो पियो त तव्हां डिस्कस कयो, असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचायो। नाज़रीन हीअ ट्रांसमिशन पहुची रही आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां अव्हां ताईं, ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन टैंक जो भरपूर साथ मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, ऐं वाइटल जे साथ सां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचे पई वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं उन खां अलावा फॉर्मी जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे, ऐं GFS बिल्डर्स जो बि साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि। अल्लामा साहब, असांजो हर कमु जेको असां करियूं था बसि ज़ाहिरी दुनिया खे असां कीअं बि ॾेखारियूं, पर
उहो कमु असां पंहिंजी नियत सां कीअं सोचूं था। ऐं अलाह तबारक व तआला हूअं बि नियतुनि खे ॾिसे थो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त अव्हां जी जेका सोच जी पाकीज़गी आहे उनखे कोई नथो ॾिसी सघे, पर हा पोइ डायरेक्ट कॉन्टेक्ट इंसान जो अलाह तबारक व तआला सां त आहे। जी बिस्मिल्लाह। बिल्कुलु इन में को शक कोन्हे, इंसान जे हर अमल जो जेको दारो मदार आहे उहो नियत ते आहे ऐं नियत ई कंहिं बि अमल खे आला मक़ाम ते पहुचाए थी ऐं नियत ई इंसान जी कंहिं बि सुठे अमल खे अदना दर्जे ते पहुचाए छॾे थी। सही बिल्कुलु। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त आहे नेक कमु, नेक यानी बज़ाहिर नेकी जो कमु लॻे थो, लेकिन इंसान उहो नेकी जो कमु कंदे कंदे कुफुर ताईं पहुची वञे थो सिर्फ़ु नियत जे करे। मिसाल मां इन जी मिसाल मां अॻिते ज़िक्र कयां थो। नियत जे मुतालिक़ सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्नमल आमालो बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। ऐं असांजी जेके फ़िक़ह आहे उन फ़िक़ही मुबाहिस में बाक़ाइदा उसूल ऐं क़वाइद ऐं ज़वाबित जी जेका मशहूरु तरीन किताब जेके मुफ़्तियान किराम खे पढ़ाई वञे थी अॼु पूरी दुनिया में, न सिर्फ़ु असांजे पाकिस्तान, पूरी दुनिया में। जी जी। ऐं अल्लामा इब्न नुजैम मिस्री, मिस्र जो आलिम पुराणो, उन्हनि जी किताब आहे अल अशबाह वन नज़ाइर। इहा फ़िक़ी मसाइल जा जेके उसूल हूंदा आहिनि उन्हनि उसूलनि ते मुरतब थियल आहे, यानी मुफ़्ती खे कहिड़ा कहिड़ा उसूल अख़्तियार करणा आहिनि, कहिड़नि उसूलनि ते उनखे इस्तिंबात ऐं इस्तिदलाल करणो आहे। उन में पहिरियों क़ाइदो अल आमालो बिन्नियात, यानी हिकिड़ो पहिरियों जेको फस्ट जेको उसूल आहे उहो आहे अमलनि जो दारो मदार नियत ते। इहो बाक़ाइदा हिकिड़ो चैप्टर आहे ऐं इन सां वरी मसाइल अख़ज़ थिया आहिनि। अलाह तबारक व तआला हुकुम ॾिनो आहे सूरह अल बय्यिना में, वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। नियत जो दारो मदार एतिरे क़दुरु ज़रूरी आहे त अलाह ताला इहो चाहे थो त नियत बानो जेसी ताईं न कंदो आदत में ऐं इबादत में फ़र्क़ु वाज़े कोन थींदो। नियत कई वेंदी आहे आदत ऐं इबादत में फ़र्क़ु करण जे लाइ। अगरि बिलफ़र्ज़ को शख़्स वज़ू बि करे आयो, कपिड़ा बि पाकीज़ आहिनि, जॻह बि पाक आहे, नमाज़ जो वक़्तु बि आहे, नियत कोन थो करे नमाज़ जी, भले हीअं कंदो रहे अल्लाहु अकबर क़याम करे सूरह फातिहा पढ़े, नियत नथो करे नमाज़ जी, हुनजी नमाज़ कोन थींदी। जी जी। ज़ुबान सां बि भले न करे, दिलि सां नियत करणु ज़रूरी आहे। दिलि में नियत आहे कोन हुनजी नमाज़ जी, नमाज़ कोन थींदी। बिल्कुलु बिल्कुलु। अहिड़े नमूने सां जेका ख़ासि जेके मख़सूस जेके इबादतूं आहिनि अलाह ताला जूं, अच्छा रोज़ो आहे, रोज़े जी नियत नथो करे, सुबुह खां वठी शाम ताईं खाए पीए नथो, भले न खाए पीए, अलाह ताला खे ज़रूरत कोन्हे, जेसी ताईं दिलि जो इरादो न कंदो, जेसी ताईं नियत न कंदो। हर अमल जे अंदरि नियत जो दारो मदार अलाह सुब्हानहु व तआला रखी छॾियो आहे ऐं नियत आहे दिलि जे इरादे जो नालो। ज़ुबान सां अगरि को ज़ुबान सां चवे ऐं दिलि में उहा शइ न हुजे उहो बि कोन थींदो, अलाह ताला जी बारगाह में क़बूल कोन थींदो। इन ई शइ खे मदे नज़र रखंदे अलाह सुब्हानहु व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हदीस शरीफ़ आहे, इन अल्लाह तआला ला यंज़ुरु इला सुवरिकुम, अलाह ताला तव्हांजी सूरतुनि खे ज़ाहिर खे कोन थो ॾिसे, बल हुआ यंज़ुरु इला क़ुलूबिकुम, बल्कि उहो तव्हांजे दिलनि खे ॾिसे थो, दिलनि जी कैफ़ियत खे ॾिसे थो ऐं नियत जेका आहे उहो इंसान जे दिलि में मौजूदु आहे। हिकिड़े शख़्स, हिकिड़े सहाबी सॻोरे हिजरत कई मके खां मदीने शरीफ़। जी हा। जॾहिं मदीने शरीफ़ पहुतो ऐं साम्हूं आयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर पई, साईं जन वाज़े तौर ते इरशाद फरमायो, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। जंहिं हिजरत अलाह ऐं उनजे रसूल जे लाइ कई आहे उनजी हिजरत अलाह ऐं उनजे रसूल जे लाइ ई आहे, ऐं जंहिं हिजरत कई आहे दुनिया खे हासिल करण जे लाइ उहा उनखे मिली वेंदी, या उन हिजरत कई आहे कंहिं ख़ातून सां निकाह करण जी, उनखे उहा मिली वेंदी, यानी जंहिंजी जेका नियत आहे उनखे उहा शइ मिलंदी। अगरि असां नियत खे साफ़ रखूं था ऐं नियत खे पाकीज़ा रखूं था, असांजो हर अमल पाकीज़ा बणिजी वञे थो। जीअं मूं मिसाल ॾिनी, कॾहिं कॾहिं अगरि नियत में फ़ुतूर ऐं खोट हुजे त सुठो अमल बि, अल्लामा इब्न नुजैम बि फरमायो आहे, उनजो सुठो अमल बि न सिर्फ़ु गुनाह कबीरा बल्कि कुफुर ताईं पहुची वञे थो। मिसाल, अगरि को चौकीदार आहे ऐं चौकीदार चोरनि सां ॿधल आहे, हाणे उहो चवे थो बाबा मां तव्हांखे एंटीकेट कंदुसि, तव्हां हलिया जो चोरी जे लाइ। कीअं एंटीकेट कंदो? मां आज़ान ॾियां, माण्हू चवंदा बाबा आज़ान अलाह ताला जो ज़िक्र पियो करे, मां जीअं आज़ान ॾियां
तव्हां फ़ौरन हलिया अचो, मतिलबु माहौल साज़गार आहे, तव्हां चोरी करे हलिया वञो। फरमाइनि था अज़ान ॾियणु सवाब जो कमु आहे, बिल्कुलु हिकिड़ी नेकी आहे, सही पर सही सही हुन हिन नेकी वारे अमल खे गुनाह जे लाइ इस्तेमालु कयो, नियत उन जी हिकिड़े बुरे अमल जी हुई त उहो कुफ़ुर जे क़रीब थी वञे थो शख़्स जेको इन तरीक़े सां इहो अमल करे थो। त नियत इंसान खे अलाह ताला जी बारगाह जी वेझड़ाई बि अता करे थी ऐं नियत ई इंसान खे पस्ती जो शिकार बणाए शैतान जे ऐं दोज़ख जे क़रीब करे। सही सही बिल्कुलु ठीकु। अच्छा अलामा साहब, विच में तव्हां निकाह जो ज़िक्र कयो त मूंखे हिकिड़ो सवाल ज़हन में मुंहिंजे ज़हन ते तारी थी वियो ऐं मूं चाहियो पियो त तव्हां सां डिस्कस कयां। कुझु ॾींहं अॻु में सोशल मीडिया ते तमामु इहो मामिलो असांजो वायरल थियो आहे। हिकु मौलवी साहिब जिन फरमायो मुफ़्ती साहिब त जेके ड्रामास में निकाह थियनि था उहो निकाह थी वियो, त छा हक़ीक़ी निकाह कीअं हूंदो आहे, इन बाबति अव्हां जो बयानु ॿुधणु चाहींदासीं। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु शयुनि ते हुदूद ऐं क़ुयूद लॻायूं आहिनि। सही सही। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो टे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मज़ाक में कयो त बि नाफ़िज़ुल अमल आहिनि ऐं अगरि सीरियसली तव्हां कयो त बि नाफ़िज़ुल अमल आहिनि। ड्रामाज़ में जेको निकाह थिए थो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो सीन अलॻि सां शूट थींदो आहे ऐं ॿियो सीन वरी किथे ॿिए हंधि ॿिए ॾींहं ते टे ॾींहं ते या हफ़्ते खां पोइ शूट थींदो आहे, पोइ वरी उनखे पाण में जॉइन कयो वेंदो आहे। ॾिसण वारो इहो सम्झंदो आहे त शायदि इहो हिकिड़ी मजलिस आहे, हिकिड़ी महफ़िल आहे। महफ़िल हिकिड़ी कोन्हे, नाला जेके आहिनि उहे फ़र्ज़ी आहिनि, हिक ॿिए जा जेके नाला वठनि पिया उहे नाला फ़र्ज़ी आहिनि। जेका लिखत थिए पई उहा लिखत ओरिजिनल निकाह फार्म जेको आहे भले ओरिजिनल हुजे पर हुनजो जिथे पर्टिकुलर्स लिखियलु हूंदा आहिनि उहे लिखियलु कोन्हनि, बिल्कुलु ख़ाली आहे, जस्ट साइन। ऐं जेका साइन थिए थी उहा बि जाली साइन आहे, माना उहो पंहिंजी असल साइन कोन था कनि ऐं ज़ुबान सां इक़रार कोन्हे, माना डायरेक्ट तूं फलाणे फलाणे जी धीउ या फलाणो फलाणे जो पुटु हिकिड़े हक़मर में तोखे क़बूल आहे, ॿई आम्हूं साम्हूं कोन्हनि। अगरि आम्हूं साम्हूं आहिनि, ॿ गवाह बि मौजूदु आहिनि ऐं महर बि मुक़ररु आहे, उहो निकाह मज़ाक में हुजे मज़ाक में नाफ़िज़ुल अमल थी वेंदो, सीरियस आहे सीरियस में नाफ़िज़ुल अमल थींदो। तलाक, निकाह, इताक, इहे टे शयूं, यानी कि ग़ुलाम आज़ादु करणु, कंहिं मज़ाक में चयो पंहिंजे ग़ुलाम खे तूं आज़ादु आहीं, आज़ादु थी वेंदो। मज़ाक में तलाक ॾिनई, उहा तलाक नाफ़िज़ुल अमल थी वेंदी। इहो इन जे करे जो अलाह सुब्हानो व तआला इन जी जेका नाज़ुक सूरत हाल आहे उन खां असांखे वाक़िफ़ु करे पियो, तव्हां इन खे मज़ाक में बि न इस्तेमालु कयो। इहा एतिरी नाज़ुक शइ आहे, नाज़ुक मरहलो आहे। तलाक खे, निकाह खे बिल्कुलु मज़ाक में न बणायो वञे। इन खे उनजो जेको पंहिंजो हिकिड़ो मायार आहे उनखे बरक़रार रखंदे, उनजी हुदूद ऐं क़ुयूद खे बरक़रार रखंदे तव्हां उनखे अपनायो ऐं मज़ाक में इन शइ खे न आणियो वञे। अलबत्ता मज़ाक में कयल निकाह, निकाह नाफ़िज़ुल अमल थी वेंदो आहे। मज़ाक में ॾिनल तलाक, उहा बि नाफ़िज़ुल अमल थी वेंदी आहे। मज़ाक में ग़ुलाम आज़ादु करण जो ऐलान उनखे आज़ादी ॾेई छॾींदो आहे। सही सही, ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो। इन खां पहिरियां तव्हां बयानु फरमाए चुका आहियो, तव्हांजी नियत काउंट थींदी आहे ऐं डेफिनेटली हिकिड़ो जेको एक्ट कयो वञे पियो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो आहे। जी जी प्लीज़ प्लीज़। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि इबादात में नियत जो असुलु आहे, नियत उनजी छा आहे, लेकिन मुआमलात वरी इहो अलॻि शइ आहे, इहो अलॻि हिकिड़ी फील्ड आहे। मामलात असांजो लेन देन, असांजो कारोबार, उन असांजूं जेके शयूं हिक ॿिए खे एक्सेप्ट करणु या हिक ॿिए खे रिफ्यूज़ करणु। हाणे निकाह जेको आहे न, इन जो ताल्लुक़ इन मामलात में जे उन में अचे थो ऐं इन में नियत जी शर्त कोन्हे। अगरि छोकिरी या छोकिरो नियत में चए थो न मूंखे क़बूल कोन्हे, ज़ुबान सां चए थो हा मूंखे क़बूल आहे, पोइ निकाह थी वेंदो। इते नियत जो एतबार कोन थींदो, छो जो हिते मामलात अलॻि हिकिड़ी शइ आहे, इबादात हिकिड़ी अलॻि शइ आहे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां डिफाइन करे चुका। ऐं असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक की तरफ़। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विस्ट जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल पीओ, ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर तआवुन मौजूदु आहे।
अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन महरान टेलीविज़न जे ज़रिए अवां ताईं पहुचाई वञे पई। अज़मत रमज़ान में साथ मौजूद आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं भरपूर तावन मौजूद आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। नाज़रीन साथ मौजूद आहे टेंग बणाइण वारनि जो टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं उन खां अलावा भरपूर साथ मौजूद आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूद आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूद आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूद आहे। उन खां अलावा साथ मौजूद आहे GFS बिल्डर्स जो। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ निभाइनि पिया टपाल मेज़बान वारा सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान ऐं हिन तरफ़ असां वटि मौजूद आहिनि अल्लामा ताहिर ताहिरी साहब, कारी मोहम्मद अली साहब मौजूद आहिनि, तमामु मारूफ़ नात ख़्वान आहिनि ऐं उन खां अलावा फ़ारूक फ़िरज़ान सोहरवर्दी साहब मौजूद आहिनि। कारी साहब खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं, अवां बिस्मिल्लाह कयो। सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला आला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, मांगने वालों हमको तो यूं चाहिए मांगना और किसी से भी क्यों चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी, गमज़दों को रज़ा मुज़दा दीजिए के हैं, गमज़दों को रज़ा मुज़दा दीजिए के हैं, बेकसों का सहारा हमारा नबी, सबसे औला आला हमारा नबी। जी सुभान अल्लाह माशाअल्लाह। ऐं अल्लामा साहब मौजूद आहिनि ताहिर ताहिरी साहब, अव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु फरमाए रहिया हुया असांजी नियत ऐं हिकिड़ो त असां इबादतूं कयूं था उन्हनि में असांजी नियत असां को कमु करे रहिया आहियूं, ख़ैर फलाह जो कमु आहे उन में असांजी नियत काउंट थिए थी, ॿियो असांजो अमल आहे उन में असांजी नियत ऐं वरी ज़ुबान सां चवणु, इन ॿिनि शयुनि में फ़र्क़ु आहे ऐं इन फ़र्क़ खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। जी तव्हां बिस्मिल्लाह फरमायो। इन मुतालिक़ हिकिड़ी हदीस शरीफ़ ज़हन में अची वई, हिकिड़ो शख़्स हुयो, उनजो इंतिकाल थियो, उनखे जन्नत में ॾिठो वियो, उन खां पुछो तव्हां जन्नत में कीअं आहियो, तव्हांजो कहिड़ो ख़ासि अमल त कोन हो, हुन चयो मूंखे सिर्फ़ु हिकिड़े अमल जो सवाबु मिलियो ऐं उहो बि सिर्फ़ु नियत जो। मां राति जो किथां गुज़रियुसि त राति जी ऊंदाही में हिकिड़े वण सां टकराइजी वियुसि, उहो वणु जेको रस्ते ते हो या उनजो जेको ॾार हुयो उहो बिल्कुलु रस्ते ते अची वियो, ईंदड़ वींदड़ ऊंदाही में हुन सां टकराईंदो, त मूं चयो त हिते माण्हू हिन सां टकराइनि था, माण्हुनि खे तकलीफ़ थींदी हूंदी, को ज़ख़्मी थींदो हूंदो, कंहिंखे धकु लॻंदो हूंदो, हाणे सुबुह जो उथी करे मां हिन ॾार खे कटींदुसि या हिन वण जे थुड़ खे कटींदुसि जीअं अलाह ताला जी मख़लूक खे तकलीफ़ न पहुचे ऐं आसानी सां हितां रस्तो गुज़र करे हलिया वञे। सुबुह ई कोन थी हो, रातो राति हमरा गुज़ारे वियो ऐं उन हमरा ज़िक्र कयो त मूंखे अलाह ताला सिर्फ़ु उन नियत जे करे, मां अञा अमल कोन कयो, सिर्फ़ु नियत करे सुतुसि, मुंहिंजी अजल लिखिजी चुकी हुई, मौत मुंहिंजी मुक़ररु हुई,
अल्लाह ताला मूंखे उन नियत जे करे जन्नत में दाख़िल फरमाए छॾियो। वरी ॿी हदीस शरीफ़ जी हिकिड़ी मशहूरु ऐं मारूफ़ किताब आहे फ़ारसी में अशिआतुल लुमात शरह मिशकात। शेख अलल इतलाक़ मुहद्दिस अलल इतलाक़ शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह हदीस जे फ़न जा वॾा माहिर उहे फ़रमाइनि था मुक़दमे में फ़रमाइनि था इन्नमल आमालो बिन्नियात अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। इन जी शरह में फ़रमाइनि था अगरि को माण्हू पंहिंजी नियत खे सुठो ऐं ख़ालिस करे अल्लाह ताला जी ज़ात सां त उन जो सिर्फ़ु नमाज़ पढ़ण जो जेको अमल आहे, हिकिड़ी नमाज़ पढ़ंदो, हिकिड़ी नमाज़ में उनखे रोज़े जो सवाब बि, उनखे हज जो सवाब बि, उनखे ज़कात जो सवाब बि, नमाज़ जो सवाब त आहे ई आहे, जिहाद जो सवाब बि। यानी कि जेके बि इस्लाम जा थंभा आहिनि, इस्लाम जा सुतून आहिनि, उन्हनि सभिनी जो हिकिड़ी नमाज़ में उनखे अल्लाह ताला सवाब ॾेई छॾींदो। फ़रमाइनि था सिर्फ़ु उनखे नियत करणी आहे। जॾहिं घरां निकिरे इहा नियत करे त मां वञा थो मस्जिद ॾे, रस्ते में अगरि का मुसलमाननि खे तकलीफ़ ॾियण वारी शइ हूंदी मां उहा रस्ते तां परे कंदुसि, पोइ भले हुजे या न हुजे। उन इहा नियत कई, मस्जिद ताईं आयो, उनखे जिहाद जो सवाबु मिली वियो। वरी जॾहिं मस्जिद मां घरां निकिरे पियो, हुन नियत कई मां जॾहिं नमाज़ जे लाइ वेंदुसि त अल्लाह ताला जे प्यारे घर मस्जिद जी ज़ियारत कंदुसि। उहो उअं बि उनखे नज़र ईंदी ज़ियारत, अखियूं ॿूटियल त कोन हूंदियूं, पर इहो नियत करे निकिरंदो, जीअं अची मस्जिद खे ॾिसंदो अल्लाह ताला हुनखे हज जो सवाबु अता फ़रमाईंदो। वरी जॾहिं नमाज़ शुरू कंदो त इहा नियत कई त जेसीं ताईं मां नमाज़ में हूंदुसि का शइ न खाईंदुसि न पीअंदुसि। हा, उहो बि को शख़्स नमाज़ में खाईंदो पीअंदो कोन्हे, नमाज़ में खाईंदो पीअंदो नमाज़ भॼी पवंदी, पर सिर्फ़ु नियत कई अल्लाह सुब्हानो व तआला उन नमाज़ जे अंदरि अंदरि उनखे रोज़े जो सवाब बि अता फ़रमाईंदो। वरी फ़रमाइनि था अगरि उहो ई शख़्स जॾहिं बाज़ार में कपिड़ा वठणु वियो ऐं उते पैसा ॾींदे इहो नियत कयईं हीउ लिबास सिबराए मां पाईंदुसि, वरी इन सां अल्लाह ताला जी इबादत नमाज़ बि अदा कंदुसि, त उहे जेके पैसा हुन ॾिना हुन पैसे जे एवज़ में अल्लाह ताला हुनखे ज़कात जो सवाबु अता फ़रमाए थो। त ॾिसो सिर्फ़ु हिकिड़ी नियत आहे, हिकिड़े वक़्त जी नमाज़ में उनमें हज जो सवाब बि अची वियो, ज़कात जो बि अची वियो, जिहाद जो बि अची वियो, रोज़े जो बि अची वियो, नमाज़ जो बि हुन में पिणु सवाबु दाख़िल थी वियो। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नियत जे करे आहे। नियत इंसान जेतिरी मुख़लिस कंदो अल्लाह ताला उन जी सवाब ऐं उन जे अजर में ओतिरो ई इज़ाफ़ो फ़रमाईंदो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। मूंखे ॿुधंदे बि अव्हांखे इलाही सुरूर महसूसु मां कंदी आहियां। ॾाढी ख़ूबसूरत अव्हांजी गुफ़्तगू आहे, गुफ़्तगू करण जो जेको बयानु आहे उहो तमामु ख़ूबसूरत आहे माशा अल्लाह सां। नाज़रीन, असां अॻियां वधूं था ऐं अज़मत रमज़ान में असां सां असलम भाउ मौजूदु हूंदा आहिनि। तव्हां खां असां टैंग तयारु कराईंदासीं। जी, तव्हां टैंग तयारु कयो। मैंगो फ्लेवर तयारु कंदासीं असां जी। 3 स्पून में ऐड कंदासीं। दस्तरख़्वान जो शान आहे टैंग जी। अगरि दस्तरख़्वान ते टैंग न हुजे त माना सम्झो त दस्तरख़्वान अधूरो लॻंदो आहे। बिल्कुलु। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। हा बिल्कुलु। ऐं तव्हां घरु वेंदा आहियो त पोइ घरु वेंदा आहियो ॿार पाण तयारु कंदा नी या अव्हां वञी बसि तयारु मूंखे कंदा टाइम न मिलंदो छो मां हिते रोज़ो खोलियो थो वञा अॼुकल्ह, त उन हवाले सां थोरो मसरूफ़ियात आहे। सही सही। सुबुह जो लाज़मी मुंहिंजे मॉर्निंग में सहरीअ टाइम ते मुंहिंजी नंढड़ी पाण ठाहे मूंखे पीआरींदी आहे। प्यारींदी आहे त बाबा पूरो ॾींहुं तव्हांखे एनर्जेटिक रहणो आहे, तव्हांखे प्रोग्राम में यानी मौजूदु रहणो हूंदो आहे त यकीनन स्टेमिना बरक़रार रहे, इम्यूनिटी सिस्टम चवनि था त नाज़रीन टैंक सां स्ट्रॉन्ग थींदो आहे। अच्छा भाउ असलम, अव्हां ॿुधायो माह रमज़ान जो भरपूर महीनो साथ निभायो आहे अव्हां, त अव्हां कल्ह मूंसां ॻाल्हि कई हुई त मुंहिंजो हीउ जेको रमज़ान आहे ॾाढो ख़ूबसूरत गुज़रियो आहे, ॾाढो वधीक सम्झां पियो त सुहिणो गुज़रे पियो। उनजी वजह छा आहे? मेन वजह इहा आहे जो मूं ते हिन माना मूंखे जेके मूंखे औलाद ॿ पुट, हिकिड़ी नंढड़ी आहे, हिकिड़ो पुटु आहे, मूंखे 2 औलाद ॾिनियूं आहिनि मुंहिंजे मौला, ऐं 2 औलादूं मूंखे मौला परवरदिगार मूंखे रमज़ान शरीफ़ में अता कयूं आहिनि। माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। नंढड़ी मूंखे जेको आहे मूंखे पहिरियों नंढड़ी ॾिनी मौला परवरदिगार जो रमज़ान में मूंखे माना लाइक़ु सम्झो मुंहिंजे मौला परवरदिगार, ऐं मूंखे नंढड़ो बि 11 रोज़े ते ॾिनई जेको आहे माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। तमामु ख़ुशनसीबी सम्झंदो आहियां मां रमज़ान शरीफ़ में। सही सही। ऐं मूंखे हिन दफ़े मौक़े बि मिलियो आहे अज़मत रमज़ान में। बिल्कुलु। ऐं भरपूर जेको टाइम असांजो गुज़रंदो आहे, दीन इस्लाम जी जेका गुफ़्तगू हूंदी आहे हुनजी रोशनी में गुज़रे थो, यकीनन ख़ूबसूरत हीउ वक़्तु असांजो गुज़रंदो आहे। नाज़रीन,
अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे। असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। क्वेस्ट जो साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर तावन मौजूदु आहे। उन खां अलावा तावन मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर तावन मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान असां सां मौजूदु रहिया कारी मोहम्मद अली साहब। तव्हांजी आऊं थोराइती आहियां, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु आहे माशाअल्लाह सां। अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी अता फ़रमाए। नाज़रीन नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत खे अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू ज़ुबानी अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जे अवां ताईं पहुची रही आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे नाज़रीन, हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, ऐं वाइटल जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे फॉर्मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे असां सां GFS बिल्डर्स जो, ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। ताहिरुल ताहिरी साहब, मूं इंट्रो में 2-4 टॉपिक्स अनाउंस कया हुया, सवाल मुख़्तसरन पुछणु चाहियां पई। सलवात ऐं तस्बीह जो तरीक़ेकार छा हुजणु खपे? सलातु तस्बीह हिकिड़ी तमामु बहितरीनु नमाज़ आहे जेका अल्लाह ताला जे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सेखारी। ऐं रिवायत में अचे थो त घटि में घटि माण्हू जेको आहे उहो ज़िंदगी में या त हफ़्ते में हिकिड़ो भेरो पढ़े, हफ़्ते में नथो पढ़ी सघे त महीने में हिकिड़ो दफ़ो पढ़े, महीने में नथो पढ़ी सघे साल में पढ़े, साल में बि नथो पढ़ी सघे त घटि में घटि पूरी ज़िंदगी में पूरी ॼमार हिकिड़ो भेरो सलातु तस्बीह ज़रूरु पढ़े। सलातु तस्बीह में 4 रकातूं हूंदियूं आहिनि, ऐं जेके औक़ात मकरूह आहिनि उन खां अलावा जेके औक़ात आहिनि उन में पढ़े। ख़ासि तौर ते राति जो जेको वक़्तु आहे उहो सॼी राति जेका आहे इशा खां वठी फजर ताईं, सुबुह सादिक ताईं, इन में सलातु तस्बीह पढ़ण जो मज़ो ई पंहिंजो आहे। सलातु तस्बीह पढ़ण जो तरीक़ो ईअं आहे जो सभिनी खां पहिरीं जीअं असां पहिरीं ज़िक्र कयो त नियत करे नमाज़ जी सलातु तस्बीह जी दिलि सां ज़ुबान सां अगरि कंदो त उनखे सवाबु मिलंदो उनजो। इन में 4 रकातूं हूंदियूं आहिनि। हर रकात में 75 भेरा ॿियों कलमे जो पहिरियों अधु हिसो पढ़णो हूंदो आहे। सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर। हाणे इन्हनि जी तरतीब ईअं पढ़ण जी हूंदी जो जीअं अल्लाह अकबर कयईं, सना पढ़ियईं, ऐं उनखां पोइ 15 भेरा इहो ॿियो कलमो जेको आहे इहो पढ़णु सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह, टियों कलमो सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर 15 भेरा। उनखां पोइ तिलावत कंदो सूरह फातिहा, सूरत मिलाईंदो, उनखां पोइ वरी 10 भेरा, उनखां पोइ हर रुकुन में 10 भेरा, रुकू में 10 भेरा, रुकू खां उथियो 10 भेरा, वरी सजदे में 10 वियो, सुभान रबियल आला चई 3 दफ़ा, वरी उनखां पोइ 10 भेरा, वरी मथे उथियो 10 भेरा, वरी सजदे में 10 भेरा। ईअं इन तरीक़े सां इहे थी वेंदा पूरा अदद 75। ऐं 4 रकातनि में इहो 300 जो अंग पूरो थींदो। ऐं अगरि हिकिड़े रुकुन में उनखां 1-2 तस्बीह रहिजी वियूं त वरी ॿिए रुकुन में उनखे पूरो करे सघिजे थो। ऐं इनखे ॻणप जो जेको अंदाज़ आहे उहो कीअं हुजणु खपे, छो जो इंसानु कीअं ॻणे सघंदो नमाज़ में, इन जो उलमा इहो तरीक़ो बयानु फ़रमायो आहे त जीअं अल्लाहु अकबर करे नियत ॿधी हथ ॿधे त जेतिरियूं तस्बीहूं थींदियूं वञनि ऐं आङुर खे सख़्तु कंदो वञे, हीअं तेज़ सख़्तु कंदो वञे, दॿाईंदो वञे, वरी 5 आङुरियूं पूरियूं थियूं, 5 जो अदद पूरो थियो, वरी जॾहिं 6 थिए त उनखे वरी ढरो कंदो वञे। इन सां उनजो अदद जी जेका तादाद आहे उनखे ख़बर पइजी वेंदी
ऐं उहो सुहिणे नमूने सां उहो अदद मुकमल करे वठंदो। बिल्कुलु बिल्कुलु जी, तमामु सुहिणे नमूने सां तव्हां बयानु फरमायो आहे। उन खां अलावा फिदियो छा आहे, फिदिये बाबति इस्लाम कीअं बयानु फरमायो आहे? फिदियो आहे शेख फ़ानी, हिकिड़ी टर्म आहे असांजे फ़िक़े में, यानी उहो ओढ़ो शख़्स ज़ईफ़ुल उमिरि जेको पंहिंजी उमिरि जे उन हद ताईं पहुची वियो आहे जेको रोज़े रखण जी सघ नथो रखी सघे, न गर्मी में ऐं न ई वरी सियारे में बि नथो करे रखी सघे, उनखे उहा सिहत इजाज़त कोन थी ॾे। उन जे लाइ शरीयत मुतहरा इहो मुक़ररु कयो आहे, क़ुर मजीद मुक़ररु कयो आहे त उनखे हाणे उहो फिदियो ॾियणो आहे। फिदियो छा आहे? हिकिड़े ॾींहं जो हिकिड़ो सदक़तुल फ़ितर जेको घटि में घटि रेट आहे उहो आहे कणिक जो, 2.25 किलो कणिक, एहतियातन 2 किलो, उनजो तक़रीबन 250 खां 300 ताईं हिकिड़े ॾींहं जो फिदियो बीहे थो। यानी हाणे अगरि 300 असां लॻायूं त पूरे महीने जा मुंहिंजे ख़्याल में 9000 थिया, त उहे 9000 रुपया कंहिं ग़रीब मिसकीन शख़्स खे ॾे ताकी उहो पंहिंजे उन में ज़रूरियात ज़िंदगी में आणे। या वरी ॿियो तरीक़ो इहो आहे त रोज़ सुबुह ऐं शाम जी मानी कंहिं ग़रीब शख़्स खे रोज़ ॾे त उन सां उनजो उहो फिदियो बि अदा थी वेंदो। पर इहो यादि रखिजे, उहो बीमार माण्हू जेको रोज़ा नथो रखी सघे ऐं उनखे यकीन आहे त मां सिहत हाणे मूंखे न मिलंदी, हाणे मां इन ई सूरत हाल में सर्वाइव कंदुसि, उहो फिदियो ॾेई सघे थो। या शेख फ़ानी जेको तमामु पोढ़ो ऐं ज़ईफ़ इंसानु आहे जेको सियारे में बि रोज़ो नथो रखी सघे, उन जे लाइ फिदियो आहे। आम सिहतमंद इंसान जे लाइ फिदियो कोन्हे, उनखे हर हाल में रोज़ो ई रखिणो पवंदो। सही तमामु सुठो माशाअल्लाह ख़ूबसूरत तरीक़े सां नाज़रीन फिदिये बाबति तव्हां ताईं बयान असां पहुचायोसीं। ऐं उन खां अलावा कल्ह नज़र बद जे हवाले सां अमां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु फरमायो। ऐं ॿियो हिकिड़ो ऑप्शन आहे त तव्हां दम दरूद करायो, पोइ उनजो छा तरीक़ेकार आहे दम दरूद जो? ॾिसो, दम दरूद खे अॼुकल्ह हिकिड़ो प्रोफेशनल तरीक़े सां हिकिड़ो प्रोफेशन, माज़रत सां हिकिड़ो बिज़नेस बणिजी वियो आहे। जी हा, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त क़ुरान मजीद शिफ़ा आहे। जी जी, हिकिड़ो उसूल ऐं क़ाइदो मां ज़िक्र कयां थो, पोइ सभई इंसान उन मां सम्झनि। जंहिंजी ज़ुबान जेतिरी पाकीज़ा हूंदी, उन जो क़ुरान मजीद जी तिलावत जी जेका फूक हूंदी उन में एतिरो वधीक तासीर हूंदी। असां पाण ॾिसूं पंहिंजे पसगिरदाई में जेको अलाह ताला जो बानो कूड़ न ॻाल्हाईंदो हुजे, सच ॻाल्हाईंदो हुजे, गार गंद न कंदो हुजे, वादे ख़िलाफ़ी न कंदो हुजे, नेक नियत इंसान हुजे, नमाज़ रोज़े जो पाबंद आहे, उहो उन जी ज़ुबान पाकीज़ा आहे। हाणे उहो अगरि तिलावत करे, उहो मुंहिंजो असांजो बाबा बि थी सघे थो, असांजी अमड़ बि थी सघे थी, असांजो वॾो भाउ बि थी सघे थो, असांजे घर मां को बि भाती थी सघे थो। ज़रूरी कोन्हे तव्हां उन प्रोफेशन माण्हू ॾे वञो। को बि माण्हू क़ुरान मजीद जीअं सूरह फातिहा आहे, सूरह फातिहा शिफ़ा आहे, इनखे 7 भेरा पढ़ी, अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी, अगरि असां पाणी जे मथां फूक हणी कंहिंखे ॾियूं था त अलाह सुब्हानो व तआला, छो जो ज़ुबान सां क़ुरान जी तिलावत थी आहे, वरी उहा जेका फूक आहे उहा उन ज़ुबान सां टच थी उन पाणी ते लॻी आहे, त अलाह ताला उन पाणी खे बि बाबरकत बणाए थो। अगरि कोई पीअंदो त इनशाअल्लाह उनखे शफ़ा मिलंदी ऐं उन मर्ज़ में, उन तकलीफ़ में उनखे शिफ़ायाबी। बल्कि कुझु यानी फ़क़ीर जो तजुर्बो रहियो आहे, काफ़ी हद ताईं हिकिड़ो असांजी हिकिड़ी न्याणी हुई, तमामु घणी परेशान, ऐं उनजो वालिद साहब पंहिंजो सॼो सरमायो उनजे मथां लॻाए चुको। हाणे को बि ऑप्शन कोन्हे। हुननि चयो साईं असांखे हाणे लॻे थो असां कंहिं ग़ैर मुस्लिम ॾे वञूं, कंहिं भोपे ॾे वञी असां इलाजु करायूं, असांखे त को माण्हू नज़र ई कोन थो अचे। आख़िरी उन्हनि खे मूं ऑप्शन ॾिनो, तव्हां ईअं न कयो, उन्हनि ॾे न वञो, अलाह ताला कमज़ोरी आहे। मां तव्हांखे हिकिड़ो अमल ॿुधायां थो। उन्हनि खे मां प्लेट ते हिकिड़ी दुआ जेका क़ुरान मजीद जी आयत सगोरी ऐं हिकिड़ी दुआ उहा लिखी मूं ॾिनी। अदी यकीन कयो, उनखे कैंसर डिक्लेयर थी वियो, कीमोथेरापी ताईं पहुची वई हुई, हार्ट जो प्रॉब्लम शुरू थी वियो ऐं डायलिसिस यानी गुर्दनि जे बि फेल्यूअर जी तरफ़ वञे पई ऐं ॼंघ हुनजी भॻल। अलाह सुब्हानो व तआला उनखे शिफ़ायाबी ॾिनी। कराची जे किरन हॉस्पिटल मां टेस्ट करायो वियो। मूंखे चयो साईं हे त हीअं लॻो पियो आहे। मां चयो अञा तव्हांजा 30 ॾींहं गुज़रिया आहिनि।
41 ॾींहं मुकमल कयो, उन खां पोइ अलाह ताला उनखे मुकमल सिहत याबी अता फरमाई। उहा नियाणी अॼुकल्ह पढ़े पई, पंहिंजे कमकार में ज़िंदगी गुज़ारे पई। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। तमामु सुठो लॻो ॿुधी करे, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असां वटि असलम साहब मौजूदु आहिनि। असलम भाउ, तव्हां खां असां तयारु कराईंदासीं टपाल मेज़बान। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ज़रूरी हूंदी आहे। हर शइ में चांहि लाज़मी हुजे, पार्टी हुजे या अकेलो वेठो हुजे त न, महिमान हुजे या कोई बि हुजे, चांहि बहितरीनु आइटम आहे हिकिड़ो। पाण बि पियो ऐं पंहिंजी दोस्तनि खे बि पीआरियो। बिल्कुलु, टपाल मेज़बान ज़बरदस्त जी। हिन तरफ़ टपाल मेज़बान तयारु थी रही आहे। अल्लामा साहब, तव्हां खां असां मैसेज वठंदासीं। जी, आख़िर में इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण हज़रत इमामैन हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे ही दुआऊं उईज़ुका बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़ व उईज़ु बिल्लाहि व उईज़ुका बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हुव हाज़िर। अहिड़ी क़िस्म जूं दुआऊं पढ़ी दम फरमाईंदा हुया। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ॿारनि खे इहा दुआ यादि कराईंदा हुआ। अगरि कोई पढ़ी न सघंदो हो त पने ते लिखी उनजे गले में लटकाए छॾींदा हुआ, ताकी इन दुआ जो जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरंदा हुआ उन जो तासीर इन जे मथां बरक़रार रहे ऐं कंहिं बि ग़ैर मख़लूक जो उन जे मथां हमिलो न थी सघे। सही, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। ॾाढो तव्हांजो सुठो मैसेज। ऐं आख़िर में इन बाबति मां मैसेज वठणु चाहियां थी। 27 रोज़ो, अॼु 27 रोज़े में सभु मौजूदु आहियूं त घटि टाइम तमामु बचियो आहे। हूअं बि साॻियो ई महीनो आहे, 30 ॾींहं 29 ॾींहं, पर बरकतूं चूंडे इंसानु इबादतूं करे थो। रहमतुनि जे महीने में, मग़फ़िरत जे महीने में शिफ़ा ई शिफ़ा आहे। फर्दर जेको असां वटि टाइम बचियो आहे उनमें बहितर खां बहितर इबादत कीअं करे सघिजे थी? जी, शॉर्टली तव्हां बयानु। सभिनी खां पहिरीं ज़रूरी अमर इहो असां सम्झूं था त सॼो महीनो जेको असांजी नमाज़ जी आदत रही, हाणे ग़ैर रमज़ान में बि उहा नमाज़ जी आदत बरक़रार रहे। जेका सहप जी आदत रोज़े में असांजी बरक़रार रही, ग़ैर रमज़ान में बि बरक़रार रहे। राति जो उथणु ऐं टाइम जी पंक्चुअलिटी जेका असांखे दीन इस्लाम रोज़े में अता फ़रमाई, इहा असांखे आम ग़ैर रमज़ान में बि हुजणु खपे। ईअं न थिए रमज़ान शरीफ़ में असां सहरी ते उथूं था, आम ॾींहंनि में असां फजर जी नमाज़ बि क़ज़ा करे विया। इहा असांखे पाबंदी रोज़े सेखारी आहे। असांखे वरी पूरो साल इन पाबंदी ते हलणो आहे। जेका क़ुरान मजीद जी तिलावत असांखे रमज़ान शरीफ़ में नसीब थी, ग़ैर रमज़ान में बि उहा सोम सलात जी, क़ुरान जी तिलावत जी, दुरूद सलाम जी, ज़िक्र अज़कार जी, क़ल्बी ज़िक्र जी, मुराक़बे जी, उहा असांजी आदत ग़ैर रमज़ान में बि हुजे त इंशाअल्लाह असांजो पूरो साल रमज़ान शरीफ़ वांगुरु गुज़री वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। 27 रोज़ो, 28, 29, 30 में बि, यानी ही महीनो असांखे मिलियो आहे त असां पंहिंजे पाण खे फिल्टर आउट कयूं। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं, हिते वेठल तमामु हासिन ताईं मूं समेत ख़ूबसूरत तरीक़े सां अव्हांजे इल्म मां जेका ॼाण असां ताईं पहुती आहे। इन दुआ सां इख़्तिताम जी तरफ़ वधंदसि त अल्लाह तबारक व तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे सही नियत सां हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुठी नियत इंसान करे थो त यकीनन उनजो रिज़ल्ट बि इंसान खे हिन दुनिया तोड़े आख़िरत में नाज़रीन मिले थो। असां सां ट्रांसमिशन में मौजूदु रहिया आहिनि फ़ारूक फ़िरज़ान सोहरवर्दी साहब। ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो, असांजी ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणायो। नेल्सन पेंट्स जो ही जेको गिफ्ट बॉक्स आहे इहो तव्हां सां गॾु वेंदो ऐं तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां। तव्हां असांजो साथ भरपूर निभायो आहे ऐं टपाल मेज़बान तयारु थी चुकी आहे। चाहे नाज़रीन हिन तरफ़ हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त। ओवरऑल हिन ट्रांसमिशन में भरपूर साथ मौजूदु रहियो। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। इन खां अलावा भरपूर साथ निभायो आहे नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पैंट खे आलमया जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो। 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जी मिक़दार में वधीक जाइ के नाज़रीन रंग करे सघंदा आहियो। ऐं तव्हां नेल्सन पैंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था। उन खां अलावा भरपूर साथ निभायो अॼु जी ट्रांसमिशन में। ऐं टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना विटामिन C मौजूदु आहे, जंहिंमें विटामिन D मौजूदु आहे, ज़िंक सां भरपूर आहे। डिफरेंट फ्लेवर्स नाज़रीन आहिनि ऐं ईज़ीली तव्हां को बि फ्लेवर कंहिं बि दुकान तां आसानी सां वठी सघो था। कोएस भरपूर साथ निभायो आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु रहियो आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन उन खां अलावा भरपूर तावन असां सां
बरक़रार रहियो आहे, वाइटल जो वाइटल पियो, ज़िंदगी जियो, अॼु जी ट्रांसमिशन में साथ निभायो आहे। फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, ऐं उन खां अलावा भरपूर साथ निभायो आहे GFS बिल्डर्स। इन जो जेको स्लोगन आहे ॾाढो सुठो आहे त पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर साथ निभायो आहे अॼु जी ट्रांसमिशन में सिंध जी नंबर 1 चाहे तिपाल मेज़बान मूंखे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे मुंहिंजे समूरनि साथियुनि खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखिजो यादि।